सन में नवाबशाह ज़िले के रहवासी फारूक पुट मन्नू खोसे पंहिंजे सौट दिलबर खोसे सां गॾिजी चोरी जो इल्ज़ाम हणंदड़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ फारूक खोसे कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त एकटीं रात जो मंज़ूर खोसे जो चोरी थी। एकटीं सुबुह थियो 5 बजे हुन गारियूं मोकिलियूं कमाल जे फ़ोन ते, बाबा हिन फ़िलाने ही थियो इलाही गारियूं ॾिनई त मूंखां पलांद करे वियो। मुंहिंजो नालो फारूक आहे ऐं नवाबशाह ज़िले में रहां पियो। ॻोठ स्टाफ नकुर स्टाफ आहे, ॻोठ बलोच खोसो आहे। उन खां पोइ हुन कुता घुराया, कुता 10 मन 50 जॻहियुनि ते वेठो आहे। पोयां असांखां पोयां ॻोठ आहे खोसनि जो, उते वेठो आहे। उहे चोर कोन निकिता, उहे चोर कोन्हनि। जिते मेन घटी आहे कमाल जो उतां वियो आहे भोरे जे मन थले ते वेठो आहे, उहो बि चोर कोन्हे। कुतो फिरी सॼो मुल्क हणी माना ढोरी ते परियां केले में वेठो आहे, उते बि धणी जेको बनी वारा धणी आहिनि उहे बि चोर कोन्हनि। वरी उतां माना असांजे घर जे तरफ़ 1 बजे आयो, पूरो 1 थियो, काढ़े में आयो। असांजे ॻोठ में अंदरि दाख़िल बि कोन थियो। असांजे कोटे बाही सां पोयां आहे खजी जो वण आहे, उते वेठो आहे। हाणे उते वेठो आहे, सॼी ख़ल्क घुराए, पुलिस घुराए, घर में तलाशी कमाल ॾियारियो। चंजूरी नालो अथसि उन जो सोट। उन वरी कमाल मुंहिंजो चाचो ॿधारायो आहे मुस्तफ़ा, पंहिंजे गींदे मां 5000 ॾेई पुलिस खे ॿधारायईं। वरी ॿिए सुबुह ते असांजे ॿारनि खां पैसा घुरियईं त तव्हां पैसा ॾियो ऐं हुनखे छॾाए अचां। असांजे ॿारनि चयो भाउ हाणे मंज़ूर जो केस आहे त मंज़ूर पाण छॾाईंदो, असां ॾोही आहियूं चोर आहियूं, त पोइ तूं छा लाइ थो छॾाईं? पोइ न छॾा तूं, भले ॿधो पियो हुजे। पोइ मंज़ूर खे फ़ोन कयो कमाल, चई त हीअं हिनखे बुखार आहे, चाक कोन्हे, हीअ ॻाल्हि थियो हीअ ॻाल्हि थियो, हिनखे छॾाए अचु। मंज़ूर चयो भाउ मुंहिंजो केस ई कोन्हे, ऐं छा लाइ छॾायांसि। उहो कुते वारी ॻाल्हि मन सॼे नवाबशाह ज़िले में मन कमाल मन सॼे ज़िले में पखेड़े छॾियो। भाउ फलाणे जॻह ते वेठो आहे, फलाणे जिते पंहिंजे घर में सोटे घर में वेठो अथसि उहो ॻाल्हि खणे ई कोन थो, उहो ठुप ॻाल्हि कोन थो खणे। त हाणे तुंहिंजो त मेन घटी आहे न, तुंहिंजो मेन घटी आहे, तूं ॻोठ जो वॾो ई त तूं हक़ अदा कर। तुंहिंजे ॻोठ में तुंहिंजे घर में जे सोट जे विरांडे जे अॻियां वेठो आहे, नलके ते आयो आहे, उतां तो गट में वठी कुतो उथारियो आहे। छो तुंहिंजो असांजे कहिड़ो पलांद रहियो पियो आहे जो तूं मन हर चङे वटि थो वञी त भाउ फिलाणू चोर आहे, टीर मटीर चोर आहे, मन मुंहुं ई कोन थो ॾे। असां कंहिंखे जवाबु ॾिनो आहे, तूं साबित कर असां ते, त असां उनखे जवाबु ॾिनो आहे न, तूं साबित कर असांखे। उन खां पोइ तुंहिंजो भाइटो कहिड़े हिसाब सां कहिड़ो सबूत तुंहिंजो मूं वटि आयो, महाजरनि जे बनीअ ते ढुमकीअ खे गॾाए आयो त जा सामान ॾे जो चोर ॾे। मूंखां मुंहिंजा ॿार बि गॾु आहे, मुंहिंजो छोकिरो नंढड़ो पुटु आहे उहो बि मूंखां गॾु, त 2 हथ रखा उन ते, ऐं जो मुंहिंजो कसम खयमि त बाबा मूं वटि का शइ कोन्हे। 2 हथ हुन ते रखियमि, बाबा हिन जो कसम आहे मूंखे, मूं वटि का शइ कोन्हे। हुन वटि कहिड़ो सबूत हो जो मूं वटि आयो, जा चोरी ॾे, जा चोर ॾे, जा सामान ॾे, हीअ ॻाल्हि आहे, कहिड़ो सबूत हुअसि। उन खां पोइ मूं ते छापो बि म्यावश करणु आयो न। हाणे छो कमाल थो चए, हिते नवाज़ खोसे सां ॻाल्हायईं त मुंहिंजे ख़िलाफ़ु वीडियो पिया छॾीनि। बाबा असां हीअं त हिकिड़ो वीडियो असां 50 वीडियो छॾींदासीं, असांखां वार वठ बि सही, असांखे ॾे बि सही। तूं अचु न चरदा आणू, छो कोन थो अची? तूं अचु चङनि में, तूं अचु, जा असांखे टाइम ॾे असां अचूं न। छा लाइ कोन थो अची? कहिड़े हिसाब सां कोन थो अची? माना इहो ई आसिरो कयो वेठा आहिनि त हीअं माना उते अचे नवाबशाह ज़िले में पंहिंजे ॻोठु अचे त माना मूंखे माराइण जो साज़िश, माना इहो सिर्फ़ु कमाल पियो कराए। माना मंज़ूर सां हिनखे मारायां, माना हिकिड़ो घर हिननि जो फिटे, ॿियो कमाल जो हुन मंज़ूर जो फिटंदो। कमाल त आज़ादु थी वेंदो न। वातो मारियो आहे, मूं मारियो आहे छा? हर ॻाल्हि में कमाल मान विढ़े पियो असांखां, म्यावश पियो विढ़े, अहमद पियो विढ़े, चंजूरी पियो विढ़े, नवाज़ली पियो विढ़े, इहे पिया विढ़नि असांखां। मंज़ूर जो खां त ज़ुल्म थियल आहे, उहो त असांखे ई ख़बर आहे। मंज़ूर खां ज़ुल्म थियल आहे, मंज़ूर जो ॾोह बि कोन्हे, पर मंज़ूर खे बि असां इहो अपील था कयूं, बाबा असांखां वार वठि, असांजी पचर छॾ, ख़ुदा वाहिद शाहिद जो ॼाणे, असां वटि तुंहिंजो का शइ कोन्हे, असां वटि तुंहिंजो ज़रो बि कोन्हे। जे क़ुर पाक ते तुंहिंजो यकीन आहे, मुस्लमान आहीं, त असां वटि का शइ तुंहिंजो कोन्हे, अॼु बि कोन्हे, सुभाणे बि कोन्हे। असां 5 सालनि ताईं 10 सालनि ताईं तोखां ॿधल रहंदासीं। जे तो साबिती करे असां ते फाड़ी आहे चोरी, असां हिकूण खां बीण तोखे ॾींदासीं, असां भॼी कोन था वञूं। एहतजाज कंदड़ फारूक खोसे जो चवणु हुयो त
मूं पंहिंजनि माइटनि जी चोरी नाहे कई। जेकॾहिं चोरी साबित थींदी त मां सभु वहिंवार ॾियण जे लाइ तयारु आहियां। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त मूंखे ॼाणायल जवाबदारनि मां जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सागर सोलंकी, कोशिश डिजिटल सन।